अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 जनवरी सैटरडे, नए साल जो पहिरों ॾींहुं ऐं ॾाढो ख़ूबसूरत चिटो उस वारो ॾींहुं। सीउ आहे पर घटि आहे। हिन महिल थोरी देरि जो हिते उस ईंदी आहे ऐं इन नए साल जे बारे में बिल्कुलु आख़िर में ॻाल्हाईंदासीं जॾहिं असांजो कचहरी टाइम थींदो, ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ हाणे हलूं था, ज़िंदगी उअं ई रवां दवा आहे, अल्हम्दुलिल्लाह सभु ठीकु, सभु बहितरीनु माशाअल्लाह। सो अंदरि हलूं था, कुझु न कुझु कमु मां अंदरि कंदी रही आहियां ऐं तव्हां सां उहो शेयर कयां थी। अंदरि अची वई आहियां मां ऐं ज़हरा कमु करे हली वई काफ़ी देरि खां। अॼु मां पचायां थी हलीम। सो हिते मां हीअ अन्न रखियो आहे, हल्की बाहि हिते बॉइल थो थिए ऐं अॼु इलाही अरसे खां पोइ मां गोश्त वारो हलीम थी पचायां, न त मोस्टली मां चिकन में ई पचाईंदी आहियां। सो इहो हिते कमु थी रहियो आहे। ऐं उन खां सवाइ मां अची वियमि कमरे में ऐं अॼु मां सिबंदमि रिली। कल्ह फ्राइडे ते मां हिन जो बिल्कुलु बि कमु न कयो आहे, जेतिरो उन ॾींहुं मां तव्हांखे वीडियो में ॾेखारियो बसि ओतिरो ई ठहियलु आहे। सो अॼु हिन खे कुझु न कुझु मां सिलाई कंदमि, छो त पटियूं मां इहे कटे कोन रखियूं। इहे पटियूं हाणे कटिंग कयां थी वेई ऐं नंढड़ा स्क्वायर रेड कलर जा पीसिस बि ही, त इन्हनि जो कमु थींदो। ऐं मां इहो कमु शुरू थी कयां ऐं तव्हां तेसि ताईं हिकिड़ी ॿ नंढड़ी वीडियो क्लिप ॾिसो जेको उन ॾींहुं मां नवां कपिड़ा पाता हुआ, त मां सोचियो तव्हां सां शेयर थी कयां। सो ज़ाहिर आहे उन ॾींहुं जो वीडियो त अपलोड थी वियो हो, पर अॼु वारे व्लॉग में मां उन जा उहे नंढड़ा क्लिप्स ॿ या हिकिड़ो ऐड थी कयां पई, तव्हां उहो ॾिसी वठिजो। हा, मां तयारु थी आहियां ऐं ॿुधाइजो त हे मुंहिंजो ड्रेस कीअं थो लॻे। ऐं हाणे असां वञण वारा आहियूं थोरी देरि में। प्रॉपरली नज़र नथो अचे, पर मां सोचां थी त कंहिं न कंहिं तरह सां मां इहो तव्हां सां शो कयां त पाइण में इहो कीअं थो लॻे। सो ट्राई कयां थी। ॿुधाइजो कीअं लॻो। 1:15 थिया आहिनि, असां नमाज़ पढ़ी छॾीसीं। उन खां पहिरियों मानी खाधीसीं हलीम ऐं चांवर। असां हमेशह हलीम सां गॾु चांवर पचाईंदा आहियूं। ऐं अॼु मां ज़हरा खे ॿीहर सॾियो आहे त जीअं यानी सुभाणे त न ईंदी, संडे आहे, त अॼु ईंदी त हे चुल्हा वुल्हा साफ़ु करे वेंदी। सुबुह बि न साफ़ु कयईं, छो त मां हुनखे चयो त मंझंदि जो ॿीहर अचिजांइ। सो लंच असांजो थी वियो। ऐं छा थियो? इहा न बाबा, ॿियूं पयूं थी हिन में। ऐं बचियल बसर, अच्छा सुराण मां पैसा कढी रखिया त मां हिनखे पघार ॾेई छॾिजांइ। सो हीअ सूरत हाल आहे। इन खां पहिरियों मां लंच खां पहिरियों सिलाई कंदी रहियमि ऐं माशाअल्लाह सां जीअं अॼु सैटरडे हो, तारीख़ बि आयो, त असां गॾु ई लंच कयोसीं, त मां इलाही ख़ुशि आहियां। सो ऐं 1 तारीख़ जा पैसा 1 तारीख़ ते ई मां पघार ॾेई छॾींदी आहियां ज़हरा खे ऐं इंतज़ारु कंदी रहंदी आहियां त बाक़ी बि मूंखां वठी वञनि त मुंहिंजी जान छुटे। सो ऐं हाणे जेको तव्हांखे थोरो सिलाई जो सीन ॾेखारियां। कुझु मां हिते कटिंग कंदी रही आहियां। हे पटियूं सिबियूं आहिनि, कटियूं आहिनि ऐं जेके पहिरियों कुझु कटियूं उहे सिबी चुकी आहियां, उहे तव्हांखे मां ॾेखारियां थी। त न रिलीअ जी शिकिल हिते फ़िलहालु ईअं ई फैलियल पई आहे, छो त जेसिताईं मां कमु वाइंड अप न कंदमि या ईअं ई फैलियल हूंदी। टुकड़ा मां सॼा ॻंढे वई आहियां। हिन जो हाणे मां ॿाहिरां वारा बॉर्डर्स थी ठाहियां। सो कंप्लीट करण खां पोइ तव्हां सां इहा मां शेयर कंदमि। हिन महिल ताईं जो इहो हाल अहिवाल आहे। हलूं था मथे। रिली सिबजी वई ऐं मां रिली खई आहे त जीअं मां तव्हांखे संदल ते विछाए ॾेखारे सघां। हे ॾिसो, रिली ठही वई माशाअल्लाह। ऐं हिनखे न डार्क ग्रीन सां ॻंढियो अथमि, रेड जूं विच में नंढियूं नंढियूं टुकड़ियूं हुयूं ऐं इन रेड खे सपोर्ट करण लाइ वरी मां इहे ॿाहिरियों पटो बि रेड कलर जो हयो आहे, छो त हिन बाक़ी रिलीअ में सॼीअ में किथे बि रेड न आहे। सो हीअ हे रिली माशाअल्लाह हीअ रेडी थी वई। ऐं हिन पासे तव्हां ॾिसंदो काफ़ी सारी लड़के थी हेॾां बि। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां, ॾाढी माशाअल्लाह सुहिणी थी लॻे, ॾाढी प्यारी थी लॻे। ऐं तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थी लॻे। पहिरियों त तव्हां ॾिसी चुका आहियो थोरी, उन महिल मां हिन जा 2 लाइनूं 2 रोज़ ॻंढियूं हुयूं। अॼु मां सॼी ॻंढे छॾी माशाअल्लाह, कंप्लीट करे छॾी। ऐं वरी मां ॿियो प्रोजेक्ट फ़िलहालु त शुरू न थी कयां। हिन महिल 4 थिया आहिनि, 4:30 बजे ईंदी ट्रेपेरी जी अज़ान, त मां तेसि ताईं अधु कलाकु रेस्ट करणु चाहियां थी, छो त मां लगातार सुबुह खां कमु कंदी रही आहियां। त हाणे हलंदमि रेस्ट करणु ऐं रिलीअ जे बारे में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो। 5:45 थिया आहिनि ऐं मां ट्रेपेरी जी नमाज़ पढ़ण खां पोइ अॼु वॉक बि पंहिंजे इन नंढड़े अङण में कई आहे, छो त अङण में एतिरी हवा न आहे जेतिरी ॿाहिरि घिटीअ में हवा आहे। घिटी त ईअं सिधी कंटिन्यू डिघी आहे,
त उनमें ॾाढी क्रॉसिंग ख़तरनाक हद ताईं आहे, सफ़ा ईअं लॻंदो आहे ॼणो आहे थधी हवा ॼण ईअं जिस्म मां आर पार पई थींदी हूंदी आहे। सो वॉक बि मां हिते ई करे आयमि सैकां थी अञा ताईं। हालांकि नंढड़े अङण में स्पीड एॾी घणी न रखी सघिबी आहे, ॿाहिरि कुझु बहितर हूंदी आहे, पर ठीकु आहे, कुझु न हुजण खां कुझु हुजणु सही आहे। सो सी इलाही आहे त रओ सॼो ॾींहुं वेड़ियो ई पियो हूंदो आहे, बसि जंहिंमहिल वुज़ू करिणो हूंदो आहे उन महिल लाहे वुज़ू करे वरी इहो ई मां पाए छॾींदी आहियां। ऐं अलाए छो मूंखे पंहिंजे पुराणनि कपिड़नि मां हे रओ ॾाढो प्यारो आहे, त हिननि जो वॻो त अलाए ॻरी फिटी अलाए केॾांहुं हलियो वियो, पर मां इहो अञा ताईं रखी वेठी आहियां। सो अॼु आहे 1 जनवरी, नए साल जो नओं ॾींहुं। बेशुमार डिफरेंट पोस्ट पढ़ंदी रहंदी आहियां फेसबुक तां ॿियनि हंधां, त माण्हू एक्सट्रीम ते हूंदा आहिनि। हिकिड़ा त पिया जशन मल्हाईंदा नए साल जा, मूंखे सम्झ में न ईंदो जशन छो मल्हाइबो आहे नए साल जो, ख़ैर उहा हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। हिकिड़ा वरी ॾुख में मुब्तला हूंदा आहिनि त ज़िंदगीअ जो है इहो बि 1 साल घटि थी वियो, या बि ज़िंदगीअ जी भित मां हिकिड़ी सिर किरी पई है। मूंखे त हैरत लॻंदी आहे ॾाढी, एक्सट्रीम ते हूंदा आहिनि, हिकिड़ा हिकिड़े पासे हिकिड़ा ॿिए पासे, मां त विच वारे रस्ते ते हूंदी आहियां। ॾिसो पॉज़िटिव छो न सोचींदा आहियूं असां, हद खां छो वधंदा आहियूं कंहिं बि पासे। जशन मल्हाइण ठीकु आहे, पर उन में बदतमीज़ी बेहयाई चुड़वागी या त कंहिं सूरत में बि जाइज़ कोन्हे, आम ॾींहंनि में या नओं साल हुजे या न हुजे, उहा त कॾहिं बि जाइज़ न आहे। ख़ैर उन ते असां नथा ॻाल्हायूं। ऐं पर इहो नेगेटिव वठणु हिन शइ खे, मां त ॾाढो पॉज़िटिव सोचींदी आहियां इन बारे में। मां चवंदी आहियां त मुंहिंजी उमिरि जो हिकिड़ो साल वधियो, यकीननि मुंहिंजे अकुल ऐं सम्झ में, मुंहिंजे इल्म में, मुंहिंजी बुर्दबारीअ में, मुंहिंजे मिज़ाज में, मुंहिंजी तबियत में इलाही बहितर फ़र्क़ु ईंदो आहे हर साल, मां महसूसु कंदी आहियां। मुंहिंजे मालूमात में इलाही फ़र्क़ु ईंदो आहे, मां घणो कुझु सिखंदी रहंदी आहियां पंहिंजी ज़िंदगीअ जे वाक़िअनि खां, माण्हुनि जे रवैयनि खां, ऐं जेके मामलात हालात थियनि था इंसान सां, उन्हनि मां घणो कुझु सिखंदी रहंदी आहियां। मूंखे यानी ख़बर पवंदी आहे हर दफ़े, हर वाक़िए मां, हर मोमेंट मां, त मूंखे हीअ शइ मां हाणे सिखी, त इहा मूंखे पहिरियों ख़बर न हुई, मूंखे इहो अंदाज़ो न हो, मूंखे आइडिया न हो, पर हाणे इहो मूंखे ख़बर पइजी वई आहे। त इंसानु पॉज़िटिव सोचे, गुज़रंदड़ वक़्तु, गुज़रंदड़ उमिरि, गुज़रंदड़ साल जेके आहिनि असांजे मालूमात में, असांजे अकुल में, सम्झ में, सियाणप में, इल्म में इज़ाफ़ो था कनि, असांखे कुझु न कुझु सेखारे था वञनि, को सबक़ु कंहिं न कंहिं तरह जो, या का मालूमात, का नसीहत, त असां सिखूं था हर गुज़रंदे साल सां गॾु। बाक़ी हाणे उमिरि जो है 1 साल खुटी पियो, उहो त उहो खुटणो आहे, उहो त असां जंहिं ॾींहुं पैदा थिया आहियूं उन ॾींहं खां असांखे ख़बर आहे वञिणो आहे, त उन में अफ़सोस करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, अंडरस्टूड आहे। हर जान खे मौत जो मज़ो चखणो आहे, त उनजो छो ज़िक्र कजे, उनजो अफ़सोस छो कजे, उनखे ईअं छो यादि रखिजे पछताइण जे हवाले सां। जेकॾहिं उहो यादि बि अचे थो वक़्तु, त उनखे छो न असां पंहिंजी ज़िंदगीअ खे थोरो सजायो कयूं, त जीअं उहो टाइम जॾहिं अचे त असां कुझु चङे इंसान जी हैसियत में दुनिया छॾियूं, असांखे पोयां को चङनि लफ़्ज़नि में यादि करे, त उन सोच खे बि पॉज़िटिव तरीक़े सां असां सेलिब्रेट करे सघूं था, बजाए हिन जे त वेही अफ़सोस कयूं ऐं असांजो वॾो नुक़सानु थी वियो, 1 साल खुटी पियो, उहो लाज़मी खुटणो आहे, उनखे तव्हां चाहियो बि, रो पिटियो या ख़ुशि थियो, कंहिं सूरत में असां उनखे रोके नथा सघूं, उहो त तयशुदा आहे न। सो मुंहिंजी सोच इहा हूंदी आहे हर नए साल जे लाइ, त गुज़िरियल साल में मां कुझु न कुझु सिखियो ऐं कुझु न कुझु हासिलु कयो, मां पिरायो, मुंहिंजो साल ज़ाया कोन थियो। त इहो ईअं पंहिंजो मुहासिबो कजे ऐं कुझु हिसाबु किताबु कजे पंहिंजो पाण सां वेही, त छा विञायुमि, छा सिखियमि, कहिड़ो सबक़ु मिलियो, कहिड़ी नसीहत मिली, को धोखो मिलियो हूंदो, को नुक़सानु थियो हूंदो, उन मां असां ज़रूरु सिखंदा आहियूं मिसाल जे तौर ते। ऐं जेकॾहिं कुझु बुरो बि थियो आहे त उहो असांखे का न का नसीहत ॾेई वेंदो आहे, का न का सम्झाणी मुस्तक़बिल जे लाइ असांखे मिली वेंदी आहे। पॉज़िटिव सोचिजे हमेशह। ऐं ॿियो त ईंदड़ वक़्त जे लाइ उन्हनि गुज़िरियल ग़लतियुनि मां, गुज़िरियल तजुर्बनि मां ईंदड़ वक़्त जे लाइ बहितर प्लैनिंग करे सघिजे थी, सुठो सबक़ु सिखी सघिजे थो, सुठो सोचे सघिजे थो, ठीकु आहे न। सो उमिरि जीअं वधंदी आहे त तीअं शऊर मिलंदो आहे, माण्हू खे सम्झ ईंदी आहे, इंसानु बुर्दबार थींदो आहे, इंसानु पंहिंजे खामियुनि ते कंट्रोल करणु शुरू थींदो आहे। मुंहिंजी त इहा ई सोच आहे, तव्हां अलाए छा सोचींदा हूंदो, उहो तव्हां मूंखे कमेंट में ॿुधाइजो प्लीज़। सो हिन नए साल जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि। असां वाइदो कयूं, जीअं कल्ह जो मुंहिंजो लाइव सेशन हो, पंहिंजी ज़ात में जेके ख़ामियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु कंदासीं,
असां कुझु बहितर कंदासीं पंहिंजी ज़ात लाइ या मुआशरे लाइ, समाज लाइ कुझु सोशल वर्क कंदासीं, नंढड़े पैमाने ते भली हिकिड़े फ़र्द जी हैसियत में या वॾे पैमाने ते कुझु माण्हू मिली करे, उहो डिपेंड करे थो त असांखे केतिरी सहूलियत हासिलु आहे या असां सां केतिरा माण्हू गॾु आहिनि। सो हमेशह सुठो सोचिजे, पॉज़िटिव सोचिजे। अलाह साईं असांखे नेगेटिविटीअ लाइ न पैदा कयो आहे। अलाह साईं असांखे अकुलु ॾिनो आहे, उनजो इस्तेमालु असांजे पंहिंजे मथां आहे त असां कीअं था कयूं। दुआ आहे नए साल जे लाइ, अलाह करे कंहिंखे को ॾुख न मिले, तकलीफ़ न मिले। बाक़ी ॾिसो, मौत ज़िंदगी ॾुख सुख इहे हिसा आहिनि असांजा ज़िंदगीअ जा, इहे त गॾु गॾु हलंदा रहंदा, उन्हनि खे टारे नथा सघूं। हा, असां उन्हनि ते पंहिंजे अकुल सां, पंहिंजी सम्झ सां बहितर नमूने कंट्रोल करे सघूं था। उन टाइम खे असां थोरी समझदारीअ सां गुज़ारे सघूं था। इहा सोच रखणु घुरिजे। सो मुंहिंजी इहा सोच आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। अॼु जो नंढिड़ो व्लॉग आहे, कुझु घणो न आहे, छो त मां मोस्ट ऑफ द टाइम मां रिलीज़ बंदी रही आहियां। खाधो पचायो महिनत वारो हुयो, त उनमें मूंखे इलाही टाइम लॻो। तारिक आयो त उन सां इलाही सारी कचहरी कयमि, सिकल आथम इलाही ॾींहंनि जी, छो त यूनिवर्सिटी ईंदो आहे त सैटरडे संडे पढ़णु ईंदो आहे, त पोइ केनी चकर बि हणंदो आहे। यूनिवर्सिटी वेझो आहे तव्हां असांखे, त अलाह साईं सलामत रखे जग जहान जे बचनि खे, उन सां मुंहिंजनि बचनि खे बि। त मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं आहिनि। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं अॼु मूंखे ज़रूरु ॿुधाइजो अॼु जो व्लॉग कीअं लॻो, मुंहिंजी रिली कीअं लॻी, मुंहिंजो वॻो कीअं लॻो। वॻे जी तव्हां पहिरियों बि तारीफ़ करे चुका आहियो, पर हिन में मां थोरो एक्स्ट्रा वीडियो क्लिप हिकिड़ो शेयर कयो आहे, जेको तव्हां यकीनन ॾिसी चुका आहियो। सो आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।